अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं एयरलाइंस तरफ़। सिंध हुकूमत कराची जे तक हिन 249 ते नून लीग जे धांधली वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त असांजो मुक़ाबिलो नून लीग सां न पर TLP सां हो। नून लीग की क़यादत चूंड हाराइण बाद इल्ज़ाम लगाए रही है। शाहिद खाकान अब्बासी चवे तो सिलेक्टरनि PP के खटरायो है। शाहिद खाकान ॿुधाए त खेसि ॿाहिरि वञण जी कंहिं इजाज़त ॾिनी। नून लीग के बिटो मयार बंदि करणु घुरिजे। कौमी असेंबली में अपोजिशन लीडर और नून लीग के सदर शहबाज शरीफ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के इस्तेमाल बाबत हुकूमत की तजवीज़ रद्द करे छड़ी। शहबाज शरीफ जो चवणु है तो चूंड सुधारण जो कम कौम के एतमाद से थींदो है। इलेक्ट्रॉनिक वोटिंग जो निज़ाम दुनिया रद्द कियो। इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग के नाकाबिले करार दिनों। मुस्लिम लीग नून की तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी के ट्वीट से जवाबी वार। मरियम औरंगज़ेब जो चवणु है तो 3 साल इलेक्शन और मुआशी सुधारन से सियासी इंतकाम के तरजीह दींदड़ अपोजिशन के गाल्हियुनि की दावत दई रहा आहिनि। वफ़ाक और पंजाब में नालायक नायल और चोर रद्द थियण खां पोइ ई वोटिंग ज़रिए इलेक्शन चोरी जो ख्वाब ॾिसी रहा आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस वधीक 113 माण्हुनि जूं हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 61,070 थी वियो। 24 कलाकनि दौरान 4,414 नवां केस रिपोर्ट। कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 8,29,933 थी वियो। रेलवे इंतजामिया कोरोना वायरस की पखेड़ और मुसाफ़िरनि की घटिताई के नज़र में रखंदे चईन रेलगाड़ियुनि जो ऑपरेशन मुअतल करे छॾियो। ज़रियनि जो चवणु है तो कराची, मुल्तान, रावलपिंडी और पेशावर विच में हलंदड़ रेलगाड़ियुनि के मुअतल कयो वियो आहे। जामशोरो में कोरोना के वधीक 4 मरीज़ फौत। लियाकत अस्पताल में 20 मरीज़न जो इलाज हलंदड़। हैदराबाद में कोरोना के वधीक 2 मरीज़ फौत। हयात विञाइंदड़नि जो अंग 331 थी वियो। 24 कलाकनि दौरान 182 नवां केस ज़ाहिर। फाल केसनि जो अंग वधी 2000 खां वधी वियो। कंबर शहदादकोट ज़िले में कोरोना वायरस जा वधीक 15 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 100 थी वियो। शिकारपुर ज़िले में कोरोना जा वधीक 30 नवां केस ज़ाहिर। फाल केसनि जो अंग 129 थी वियो। नौशहर फिरोज़ ज़िले में कोरोना जा 20 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 2231 थी वियो। सिंध में कोरोना वायरस जा केस वधण बावजूद शहरी SOPs के नज़रअंदाज करण लगा। बाज़ारनि में माण्हुनि जी पीह।